दहशतगर्दन के कंहिं बि हंधा फ़ाल थियण न ॾिनो वञे। हथियारबंद फ़ौज ऐं कानून लागू कंदड़ इदारनि खे सॼे क़ौम जी हिमायत हासिल आहे। हथियारबंद फ़ौज दहशतगर्दी जे ख़तरे खे मुस्तक़िल तौर ख़त्म करण लाइ पुरज़म आहे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो कोर कमांडर्स कॉन्फ्रेंस के ख़िताब। कोर कमांडर्स बदनीयती ते बदल वावेला ते गणतीअ जो इज़हार कंदे चयो आहे त सिक्योरिटी फोर्सिस ते बेबुनियाद इल्ज़ाम आदत बणिजी चुकी आहे। अहिड़नि बेबुनियाद इल्ज़ामनि जो मक़सद पाक फ़ौज ऐं अवाम में ॾार पैदा करण जी साज़िश आहे, जंहिंखे कामयाब थियण न ॾिनो वञे। कोर कमांडर्स पारां बलूचिस्तान में मासूम शहरनि जे ज़ालिमाणे क़त्ल ऐं चीनी शहरनि ते हमले जी मज़म्मत। इजलास में हथियारबंद फ़ौज ऐं सिक्योरिटी फोर्सिस जे शहीद जवाननि खे भेटा पेश। कोर कमांडर्स कॉन्फ्रेंस पारां विचोभर में छिकताण वारी सूरतहाल ते गणतीअ जो इज़हार कयो वियो। फैज़ाबाद धरणे बाबति जोड़ियल जांच कमीशन फैज़ हमीद खे क्लीन चिट ॾेई छॾी। पंजाब हुकूमत ज़िम्मेवार करार। ज़रियनि मूजिब जांच रिपोर्ट में चयो वियो आहे त फैज़ हमीद उन वक़्त जे वज़ीर आज़म, अॻूणे घरू वज़ीर ऐं अॻूणे DGISI जी मंज़ूरी सां मुआहिदे ते सही कई। वफ़ाक़ी हुकूमत मुज़ाहिरनि ताईं पहुचण लाइ ISI जूं ख़िदमतूं हासिल कयूं। पंजाब हुकूमत गाफ़िल ऐं कमज़ोर रही। 149 सफ़नि ते ॿधल रिपोर्ट में चयो वियो आहे त सिविलियन मामलनि में फ़ौज या एजेंसियुनि जी मुदाख़लत सां इदारे जी साख घणी मुतासिर थिए थी। रियासत खे बि आइन, जमहूरियत, इंसानी हक़नि ऐं कानून जी हुक्मरानीअ ते को ठाह न करणु घुर्जे। पाकिस्तान सऊदी अरब के PIA एयरपोर्ट्स, मटियारी ट्रांसमिशन लाइन, फर्स्ट विमेन बैंक ऐं ॿियनि शोबनि जी निजकारी में हिस्सेदार थियण जी आछ करे छॾी। इस्लामाबाद में होटल क़ाइम करण जी विदावत। सऊदी परॾेही वज़ीर जी अॻवाणी में आयल वफ़द। SIFC जी एपिक्स कमेटी सां मुलाक़ात। सऊदी परॾेही वज़ीर फैसल बिन फरहान चयो आहे त पाकिस्तान जी तरक़ीअ में भरपूर किरदार अदा कंदासीं। ईंदड़ कुझु महीननि में पाकिस्तान अंदरि सऊदी सीड़पकारीअ में अॻभराई ईंदी। ॿिन्ही मुल्कनि विच में वापार खे वधाईंदासीं। मुआशी तरक़ी ऐं इलाइक़े जी सिक्योरिटी लाइ बि गॾिजी कमु कयो वेंदो। इसाक डार चयो त अॼु सऊदी अरब खे बाज़ाब्ता तौर ते SIFC बाबति आगाह कयो वियो। सऊदी अरब जे सीड़पकारनि खे मुकमल तहफ़ुज़ ऐं सहकार फ़राहम कयो वेंदो। सीड़पकारीअ में दिलचस्पी वठण ते सऊदी क़यादत जा थोराइता आहिनि। सऊदी परॾेही वज़ीर फैसल बिन फरहान जी वज़ीर आज़म खां पोइ सदर आसिफ ज़रदारी सां मुलाक़ात। ॿितरफ़नि लाॻापन समेत वापारी खे हथी ॾियण ते इत्तेफ़ाक़। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त इस्लामी दुनिया जी ख़ुशहाली सऊदी जी तरक़ीअ सां ॻंढियल आहे। पाकिस्तान सदाईं सऊदी सां लाॻापन खे अहमियत ॾिनी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सऊदी परॾेही वज़ीर फैसल बिन फरहान जा थोरा मञींदे चयो त सऊदी सदाईं मुश्किल वक़्त में पाकिस्तान जो साथ ॾिनो आहे। वज़ीर आज़म सऊदी वली अहद खे अमन अमान रुगो सिंध न पर समूरे मुल्क जो मसलो आहे। कचे में ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी आहे। 13 मुग़विन खे बाज़ियाब करायो वियो। घरू वज़ीर ऐं IG बि कचे में मौजूद आहिनि। सुद समा वारे वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो आहे त निगरान हुकूमत में अमन अमान जी सूरतहाल वधीक ख़राब थी। दुनिया जी कराची में बि स्ट्रीट क्राइम जो मसलो आहे। MQM अमन अमान जी सूरतहाल ते सियासत करे रही आहे। MQM खे तअसुब खां सवाइ कुझु बि नज़र न पियो अचे। असांखे MQM न पर अवामी मसइलनि जी परवाह आहे। पनो आकिल मां अगवा थियल पंजाब वासी 2 ॼणनि खे पुलिस बाज़ियाब कराइण में नाकाम। शिकारपुर, कश्मीर ऐं ॿियनि ज़िलनि मां बि अगवा थियल 35 ॼणा बाज़ियाब न थिया। कंदकोट में अगवा थियल नीगर ऐं ड्राइवर्स जे वारसनि जो अलॻि अलॻि एहतजाज ऐं डसाइवे ते धरणो हंयो वियो। मुक़मिन खे बाज़ियाब कराइण जो मुतालबो। सिंध जो घरू वज़ीर ज़ियाल अंजार सूबे में अमन अमान जी सूरतहाल मां मुतमइन। बदअमनी ख़िलाफ़ एहतजाज खे वावेला करार ॾेई छॾियो। तकरारनि जे ख़ात्मे पुलिस ते भाड़ण बदिरां
सरदारनि खां मदद बि तलब करे वरिती। घोटकी में इजलास बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे ज़ियाउल अंजार चयो त घोटकी ज़िले मां को बि माण्हू अगवा नाहे थियल। सीपेक ऐं मोटरवे ते माण्हू बिना रंडक जे सफ़र करे रहिया आहिनि। ॿियनि सूबनि जा माण्हू सिंध अची घुमी ॾिसनि। बदअमनी बाबति वावेला सिंध हुकूमत ख़िलाफ़ साज़िश आहे। कबाइली तकरारनि जे ख़ात्मे लाइ पुलिस क़दम खणी रही आहे। कच्छ में ॾोहारियुनि ख़िलाफ़ गॾियल ऑपरेशन जारी आहे, जेको ॾोहारियुनि जे ख़ात्मे ताईं जारी रहंदो। आईजी सिंध गुलाम नबी मेमन चयो आहे त तकरारनि में माण्हुनि खे क़तल कंदड़ जवाबदारनि खे न छॾींदासीं। सूबे जो अमन कंहिंखे बि ख़राब करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार ऐं आईजी सिंध गुलाम नबी मेमन जी केटीएन न्यूज़ जे शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे वारसनि सां मुलाक़ात। कातलनि जी गिरफ़्तारीअ लाइ पुलिस ऑफिसर्स ते बदल कमेटी जोड़ण जो फ़ैसिलो। डीआईजी ऑफिस सखर में घरू वज़ीर शहीद जान मोहम्मद महर जे भाउ करमुल्ला महर ऐं ॿियनि सां मुलाक़ात कई। ज़ियाउल हसन लंजार चयो आहे त पुलिस ऑफिसर्स ते बदल कमेटी रुगो शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे कातलनि जी गिरफ़्तारीअ लाइ कमु कंदी। शहीद जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे इंसाफ़ जे कटहड़ में आंदो वेंदो। आईजी पारां शहीद जान मोहम्मद महर जे वारसनि खे जल्द इंसाफ़ फराहम करण जी ख़ातिरी। शहीद जे भाउ जो चवणु आहे त हू जल्द इंसाफ़ चाहिनि था। इस्लामाबाद हाई कोर्ट बुशरा बीबी जी बनीगाला सब जेल मां अडियाला जेल मुंतक़िली वारी दरख़्वास्त ख़ारिज करे छॾी। जस्टिस मियां गुल हसन औरंगज़ेब जी अदालत में बुशरा बीबी जी दरख़्वास्त ते ॿुधणी थी। बुशरा बीबी जो वकील पेश न थियण ते अदालत पारां सख़्त कावड़ जो इज़हार, दरख़्वास्त ख़ारिज करे छॾी। ऐं गॾियल अरब इमारात जे मुख़्तलिफ़ रियासतुनि में तूफ़ानी बरसात, केतिरा इलाइक़ा पाणी हेठि अची विया। दुबई में बरसाती पाणी मेट्रो स्टेशन में बि दाख़िल। अबूज़हबी, शारजाह ऐं फजीरा रियासतुनि में बि वक़्फ़े सां बरसाती पाणी नेकाल करण लाइ एमरजेंसी लागू। तूफ़ानी बरसात सबबि उॾामुनि जो शेड्यूल बि मुतासिर।